السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ معزز سامعین، آج ہم سبق شروع کر رہے ہیں، لیکن سبق شروع کرنے سے پہلے پچھلے سبق کا امتحان ضرور بچوں سے لیا جائے بورڈ پر ہی، جو سبق لکھا ہوا ہے کل کا۔ تو ہم بھی بچوں سے کل کے سبق کا امتحان لیں گے، تو آپ ساتھ رہیے، ہمارا ویڈیو آخر تک دیکھیے۔ السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ کل کا سبق یاد ہے؟ جی سر۔ کل وارو سبق یاد آ؟ جی سر۔ سمود ہی بدائے آواز سا ہن حرف کے کیے کرے پڑھبو؟ نرم کرے پڑھو۔ شاباش، اس حرف کو نرم کر کے پڑھیں گے۔ شاباش۔ ظفیر یہ بتائیں، لال زیادہ آواز کر، لال آواز بڑو کر۔ لال ہن حرف کے کیے پڑھبو؟ نرم اور بیو چھا کرے پڑھبوس؟ چھکے کیے پڑھی بدائے؟ لال ذال ذال جی پڑھو۔ یہ غلطی ہوتی ہے اکثر، دیکھو کس کے نیچے میں نے رکھا ہے، جے حرف جے ہیٹھوں رکھا انہیں کے پڑھو۔ خو خو انہی کے چھکیو نا، اس کو کھینچ کر نہیں پڑھیں گے۔ ت ت ت ہن کے کیاں پڑھندا تھی؟ چھکے کرے پڑھندا تھی۔ شاباش۔ پیارا بارو بورڈ جی طرف متوجہ تھیو، اگتے سبق پڑھوں تھا۔ ماں ہک شکل ٹھائے رہیو آहियां، جن جو پہریوں حصو ننڈے الف وانگر اے بیو حصو پاسیری لکیر ہے۔ پیارا بارو، میں نے ایک شکل بنائی ہے جس کا پہلا حصہ چھوٹے الف کی طرح اور دوسرا حصہ ترشری سی لکیر ہے۔ اس شکل کا نام ہے را۔ اس شکل کا نام ہے را۔ را، اس کو کیا پڑھیں گے؟ را۔ پیارے بچوں بورڈ کی طرف متوجہ ہو، جی پڑھو۔ ان دونوں میں کوئی فرق ہے؟ ہنن بن میں کوئی فرق آئے؟ ان بن میں فرق کرنے جلا بی را جے متھاں ہکڑو نقطو تو ڈیاں۔ ہانے ہن جو نالو ہے ز، اب اس کا نام ہے ز۔ اب اس کو کیا پڑھیں گے؟ ز ز ز ز۔ بچوں بورڈ کی طرف متوجہ ہو، جس حرف کے اوپر یہ نشان ہو اس حرف کو سیٹی والا حرف کہیں گے۔ اس حرف کو کیا کہیں گے؟ سیٹی والا۔ اس کو سیٹی بجا کر پڑھیں گے، انہیں کے سیٹی سا پڑھا بو ز ز ز ز ز۔ شاباش۔ پیارے بچوں بورڈ کی طرف متوجہ ہو، میں ایک اور شکل بنا رہا ہوں، بورڈ جی طرف متوجہ تھیو۔ ماں ہک بی شکل ٹھائے رہیو آहियां، جن جو پہریوں حصو ٹن ڈندن وانگر ہے، جس کا پہلا حصہ 3 داندوں کی طرح ہے، حصہ نامکمل گول کی طرح ہے۔ پیارا بارو ہکڑی ماں شکل ٹھائی آیا، جن جو پہریوں حصو ٹن ڈندن وانگر اے بیو حصو نامکمل گول ہے۔ ہن شکل جو نالو ہے سین سین سین۔ پیارے بچوں بورڈ کی طرف متوجہ ہو، یہ نشان چھا جو ہے؟ پڑھو۔ سین۔ پیارے بچوں بورڈ کی طرف متوجہ ہو، اور یہ نشان کس کا ہے؟ سیٹی بجانے کا ہے۔ یہ نشان آئے سیٹی بجانے جو، پڑھو۔ سین سین۔ پیارے بچوں سین کو پڑھتے وقت سیٹی بھی بجانی ہے
और इसको खींच कर भी पढ़ना है। प्यारा ॿारो सीन खे पढ़ण वक़्तु इन खे छिके करे पढ़णो आहे ऐं सीटी बि वॼाइणी आहे। प्यारा ॿारो बोर्ड जी तरफ़ मुतवजी थियो, पढ़ो। इन ॿिनि में को फ़र्क़ु आहे? इन दोनों में कोई फ़र्क है? फ़र्क करने के लिए दूसरे सीन के ऊपर मैं नुक्ते लगा रहा हूँ, 3 नुक्ते लगा रहा हूँ। इन ॿिनि में फ़र्क़ु करण जे लाइ मां ॿिए सीन जे मथां 3 नुक्ता थो लॻायां। हाणे हिन शिकिल जो नालो आहे शीन। शीन शीन। शाबाश। प्यारा ॿारो बोर्ड जी तरफ़ मुतवज्जो थियो, पढ़ो। शाबाश। ही निशान छा जो आहे? छिके करे पढ़ण जो। शाबाश। प्यारा ॿारो बोर्ड जी तरफ़ मुतवज्जो थियो। मां हिकु शिकिल ठाहे रहियो आहियां जंहिंजो पहिरियों हिसो आने वांगुरु आहे। जंहिंजो पहिरियों हिसो, जिसका पहला हिस्सा अंडे की तरह है और दूसरा हिस्सा सीन और शीन के दूसरे हिस्से की तरह है। इस शक्ल का नाम है सौद। इस शक्ल का नाम है सौद। हिन जो नालो आहे सौद। प्यारा ॿारो बोर्ड जी तरफ़ मुतवज्जो थियो, पढ़ो। ही निशान छा जो आहे? छिके करे पढ़ण जो, पढ़ो। सौद। तवज्जो कयो बोर्ड ॾे ॿारो। ही निशान छा जो आहे? सीटी वॼाइण जो, पढ़ो। सौद। प्यारा ॿारो बोर्ड जी तरफ़ मुतवज्जो थियो, पढ़ो। इन्हनि ॿिनि में को फ़र्क़ु आहे? इन दोनों में कोई फ़र्क है? फ़र्क करने के लिए दूसरे स्वाद के ऊपर मैं एक नुक्ता लगा रहा हूँ। फ़र्क करण जे लाइ ॿिए स्वाद जे मथां मां हिकु नुक्तो लॻाए रहियो आहियां। हाणे इन शिकिल जो नालो आहे वाद। अब इस शिकिल का नाम है वाद। अब इसको क्या पढ़ेंगे? वाद। ही छा जो निशान आहे? शाबाश। तवज्जो करें बोर्ड की तरफ। ही निशान छा जो आहे? शाबाश। गॾु आवाज़ जवाब अचे। थुल्लो करे पढ़बो इनखे। कीअं पढ़ी ॿुधायो? तवज्जे सां ॿुधो। वाद। वाद। तवज्जो कयो ॿारो। तव्हांखे हिन हर्फ़ में ॿुधायो होसीं त थुलंद चपनि खे गोल न कबो। वाद। वाद। ॿारो बोर्ड जी तरफ़ मुतवज्जो थियो। मां हिकु शिकिल ठाहे रहियो आहियां जंहिंजो पहिरियों हिसो अलिफ वांगुरु ऐं ॿियो हिसो सौद ऐं वाद जे पहिरें हिसे वांगुरु आहे। हिन शिकिल जो नालो आहे तो। तो। इस शिकिल का नाम है तो। तो। बोर्ड की तरफ मुतवज्जो थियो। अब इसको पढ़ो। तो। तो। ही निशान छा जो आहे? थुल्लो करे पढ़ण जो। तो। 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 शाबाश। ॿारो बोर्ड की तरफ मुतवज्जो थियो, पढ़ो। सभिनि जो हिकु आवाज़ अचे। तो। तो। इन दोनों में कोई फ़र्क है? इन ॿिनि में को फ़र्क़ु आहे?
फ़र्क़ करण जे लाइ मां ॿिए तौ जे मथां हिकु नुक़्तो थो ॾियां। फ़र्क करने के लिए दूसरे तौ के ऊपर मैंने एक नुक्ता लगाया है। अब इसका नाम है व व व व। शाबाश प्यारे बच्चों, बोर्ड की तरफ मुतवज्जे हो। ही निशान छा जो आहे? इन हर्फ खे नरम करे पढ़बो व व व। शाबाश ॿारो बोर्ड जी तरफ मुतवज्जे थियो। ही निशान छा जो आहे? थुल्हो करे पढ़ण जो। शाबाश ॿारो, हिन हर्फ खे नरम भी पढ़बो ऐं थुल्हो करे पढ़बो व व व व व र ज़ सीन शीन صاد वाद वाद तो व। प्यारा ॿारो बोर्ड जी तरफ मुतवज्जे थियो। मां हिकु ॿी शिकिल ठाहे रहियो आहियां जंहिंजो पहिरियों हिसो नंढड़ो नामुकम्मल गोल ऐं उन जो ॿियों हिसो जीम हा खौ जे ॿिए हिसे वांगुरु आहे। हाणे हिन शिकिल जो नालो है आइन। अब इस शक्ल का नाम है आइन आइन आइन। बोर्ड की तरफ मुतवज्जे हो, पढ़ो आइन आइन। शाबाश ॿारो, हिन शिकिल खे छिके करे पढ़बो छो त हिन जे मथां छिकण जी निशानी लगाई आहे। आइन आइन। प्यारा ॿारो बोर्ड जी तरफ मुतवज्जे थियो, पढ़ो इन बिन में को फ़र्क है? इन दोनों में कोई फ़र्क है? इन बिन में फ़र्क करण जे लाइ ॿिए आइन जे मथां नुक़्तो थो लॻायां। हाणे हिन शिकिल जो नालो आहे ग़ैन ग़ैन। प्यारा ॿारो बोर्ड जी तरफ मुतवज्जे थियो। हीअ निशानी छा जी आहे? छिके करे। बोर्ड जी तरफ मुतवज्जे थियो। ऐं हीअ निशानी छा जी आहे? थुल्हो करे पढ़ण जी। हीअ निशानी आहे थुल्हो करे पढ़। ये निशान है मोटा करके पढ़ने की। शाबाश पढ़ो ग़ैन ग़ैन र ज़ सीन शीन صاد वाद वाद तो व आइन ग़ैन। शाबाश ॿारो, हिन खे खूब याद कयो। शाबाश बच्चों, इस सबक को मेहनत करके याद करें।